अस्सलामुअलैकुम आवाज़ न्यूज़ तक आहियां फरहा औरंगज़ेब ऐं मां आहियां ग़ज़ाला अब्दो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। नेशनल ग्रिड में ख़राबी, मुल्क में बिजली जो वॾो ब्रेकडाउन खां पोइ बिजली जी बहालीअ जो ऑपरेशन जारी। 18 कलाकनि खां पोइ इस्लामाबाद, कराची, लाहौर, कोयटा, पेशावर, मुल्तान, हैदराबाद, सखर, लाड़काणे, मीरपुर ख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद जे आसपास वारनि शहरनि में बिजली जुज़वी तौर बहाल थियणु शुरू। मुकमल बिजली जी बहाली अॼु मंझंदि ताईं थियण जा इम्कान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ मुल्क में बिजली के ब्रेकडाउन जो सख्त नोटिस वरतो। आला सतही जांच करे बिना देर बिजली बहाल करण जो हुक्म। वज़ीर आज़म तवानाई वारे वज़ीर खुर्रम दस्तगीर खां फौरी तौर ते रिपोर्ट तलब करे वरिती। वज़ीर आज़म हिदायत कई त बिजली जो एतिरो वॾो बहरान पैदा कीअं थियो, आगाह कयो वञे। बिजली बहरान जे ज़िम्मेवारनि जो पतो लगायो वञे। कराची में बिजली जी मुकम्मल बहाली में केतिरो वक्त लगंदो, के इलेक्ट्रिक तर्जुमान ॿुधाए छॾियो। के इलेक्ट्रिक तर्जुमान मौजब बल्दिया, बलोच कॉलोनी, जेकब लाइन, कोरंगी, कयूमाबाद समेत कुछ इलाइक़नि में बिजली बहाल थी वई आहे। ईंदड़ कुछ कलाकनि में कराची शहर जे अक्सर इलाइक़नि में बिजली जी बहालीअ जो इम्कान आहे। नेशनल ग्रिड मां बिजली जी बहाली लाइ NTDC सां राब्ता जारी आहिनि। शहर में बिजली जी मुकम्मल बहाली लाइ 24 कलाक लॻी सघनि था। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थींदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार, मईशत ऐं तवानाई वारो वज़ीर खुर्रम दस्तगीर बिजली ब्रेकडाउन बाबति इजलास खे ब्रीफिंग ॾींदा। इजलास में मुल्क जी सियासी सूरतहाल जो बि जाइज़ो वरितो वेंदो। तहरीक इंसाफ जे चेयरमैन इमरान ख़ान मोहसिन रज़ा नक़वी खे पंजाब जो निगरान वॾो वज़ीर बणण ख़िलाफ़ अॼु खां एहतिजाजी तहरीक हलाइण जो ऐलान करे छॾियो। संदसि चवणु आहे त मोहसिन नक़वी असांजे मुख़ालिफ़ पुलिस वारनि ऐं कामूरनि खे लॻाईंदो जेके इलेक्शन में धांधली कंदा। मोहसिन नक़वी खे वॾो वज़ीर बणाइण जे पुठियां उहे माण्हू आहिनि जिन हुन मथां ज़र्ब लॻाई आहे। सियासतदाननि ते क्रॉस जो निशान लॻाइण जो नुक़सानु पूरे मुल्क खे थींदो। असांजी पूरी कोशिशि हुई त ॾफेड़ न थिए। अॼु लाहौर ऐं अरबा ते रावलपिंडी में एहतजाज कंदासीं। स्टेट बैंक व्याज जी शरह में 1% वाध जो ऐलान करे छॾियो। व्याज जी शरह 16% मां वधी 17% थी वई। स्टेट बैंक जे गवर्नर जमीर अहमद मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान कंदे चयो आहे त ख़्याल हो त महांगाई ते ज़ाब्तो आणण लाइ व्याज जी शरह 1% वधाइजे। महांगाई ज़ोर ते आहे, क़ीमत जो इस्तेहकाम ज़रूरी आहे। कर्ज़नि जी अदायगी सां नाणे जा ज़ख़ीरा घटि थिया आहिनि। कर्ज़ अदायगी मां $15 अरब अदा करे छॾिया आहिनि। हिन साल जे रहियल महीननि में $8 अरब जूं अदायगियूं आहिनि। $3 अरब रूल ओवर थी वेंदा। IMF सां ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि। अघ भराई जी उमेद आहे। डॉलर अचण खां पोइ नाणे जे ज़ख़ीरनि तां भार घटिजी वेंदो। ऐं गडाप वेझो सुपर हाईवे मालपीड़ी मदीना कॉलोनी वेझो नौजवान जो फाहो खाधल लाश अब्बासी शहीद अस्पताल पहुचायो वियो। लाश जी सुञाणप सलीम तौर थी। मीरपुर साकरो वेझो ॾंढ मां नौजवान जो गोलियूं लॻल लाश हथ। मक़तूल जी सुञाणप मंसूर गबोल तौर थी।